अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। दौलत पुरसफ़न जे कचे में मज़दूरी कंदड़ क़ोली बिरादरी जी हीमी क़ोलीअ सां क़ोली बिरादरी जे जवाबदारनि मुबैन तौर ते ज़ियादती करण जी कोशिश ऐं संदसि मथां तशदद करण ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पंहिंजे पीउ आलम क़ोली ऐं माउ गंगा क़ोली सां गॾिजी दौलत पुरसफ़न प्रेस क्लब में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हीमी क़ोलीअ चयो त असां ग़रीब मिसकीन टंडो मोहम्मद ख़ान शहर खां दौलतपुर जे कचे में मज़दूरी करण लाइ आया आहियूं। हीमी असां कुलण इल्ज़ाम हणंदे चयो त हीरो क़ोली, रामू क़ोली, हुमेर क़ोली, लालू क़ोली ऐं बच्चो क़ोली असांजे कखान जे घरनि जे घटीअ में मूं ते तशदद करे ऐं ज़बरदस्ती ज़्यादती करण जी कोशिश कई। रड़ियुनि ते मुंहिंजो चाचो वीर जी क़ोली छॾाइण लाइ पहुतो त मज़कूर जवाबदारनि चाचे वीर जी मथां तशदद कयो। अहिड़े अमल ख़िलाफ़ असां दौलतपुर सफ़न थाणे ते मज़कूर जवाबदारनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस खेनि गिरफ़्तार नथी करे ऐं असांखे पुलिस रुलाए पई। हिननि SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साण इंसाफ़ कयो वञे। Please subscribe Sindh Awaz TV News and like for latest news update.